ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 3 ऐं 4 अध्याय में ॾिठो हो त हिरणाकश्यप पंहिंजे भाउ जी मृत्यु खां पोइ ॾाढो कठिन तप करे थो, जेको अॻु में बि न कंहिं कयो हो, न कंहिं उन खां पोइ कयो। ब्रह्मा जी उन तप जे प्रताप जी जलन करे उन खे मन घुरियो वर ॾियनि था ऐं उन खां पोइ हिरण्यकश्यप चो तरफ़ हाहाकार मचाए छॾे थो। देवताउनि दैतनि किन्नरनि इंसाननि सभिनी जे मथां पंहिंजो राज क़ाइमु करे थो ऐं संदसि 4 पुट थियनि था, जिन मां 3 त वॾा दैत जे सुभाउ वारा हुआ, लेकिन पहलाज नाले चौथों पुट हरि भक्त हो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जो 5 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे पहलाज खे पढ़ाइण वास्ते स्कूल में मोकिलणु। नारद मुनि चयो त हे राजा युधिष्ठिर, शुक्राचार्य जा पुट सुंडा ऐं मुर्क नाले ब्राह्मण हिरण्यकश्यप ऐं ॿियनि दैतनि जे पुटनि खे हमेशा पढ़ाईंदा हुआ। जॾहिं पहलाज 5 वरनि जो थियो, तॾहिं हिरण्यकश्यप सुंडा ऐं मुर्क खे चयो त मां तव्हांजे पिता वटि पढ़ियो आहियां। पहलाज खे तव्हां मुंहिंजो धर्म सेखारियो। जा ॻाल्हि उन्हनि ख़ुशीअ सां क़बूली। जॾहिं पहलाज ॿियनि छोकिरनि सां गॾु उते पढ़ंदो हो, तॾहिं सुंडा ऐं मुर्ख हिरण्यकश्यप जे हुकुम मूजिबि पहलाज खे चयो त तूं हिरण्यकश्यप जो नालो जपींदो कर। पहलाज गुरुअ जे सम्झाइण ऐं कावड़जण ते बि सवाइ राम नारायण ऐं विष्णु भॻवान जे नाले वठण जे ॿियो कंहिंजो बि नालो न वरितो। तॾहिं पहलाज खे संदसि गुरु पिता वटि वठी वियो ऐं सभु हक़ीक़त ॿुधायईंसि। हिकिड़े ॾींहुं हिरण्यकश्यप पहलाज खे पंहिंजी हिंज में विहारे पुछियो त ए पुट, हिन वक़्त ताईं तो जेके पंहिंजे गुरु खां पढ़ियो आहीं सो मूं खे ॿुधाए। पहलाज चयो त हे पिता, सवाइ राम नाम जे ॿियो की बि न पढ़ियो अथमि ऐं मुंहिंजी सम्झ में साधन ऐं महात्माउनि सां सत्संग करणु चङो आहे। मां परमेश्वर जी नौदा भक्ति चङी ॼाणंदो आहियां। नौदा भक्ति इहा आहे त श्रवण यानी परमेश्वर जी कथा ॿुधणु, 2 कीर्तन यानी परमेश्वर जा गुण ॻाइणु, 3 सुमरण यानी भॻवान जे नाले जो जपणु, 4 पाद सेवन यानी परमेश्वर जी शेवा ऐं पूजा करणु, 5 अर्चन यानी ठाकुर जी मूर्तिअ खे विधि मूजिबि पूजे भोग लॻाइणु, 6 वंदना यानी परमेश्वर खे हर घड़ी नमस्कार करणु, 7 दास यानी पाण खे बानू समझी दास समझी परमेश्वर जी भक्ति ऐं शेवा करणु, 8 सुग्य यानी परमेश्वर सां दोस्ती रखणु, 9 आत्मनिबधन यानी पंहिंजो तन मन धन सभु भॻवान खे अर्पण करणु, साधन संतन महात्माउनि जी संगत ऐं शेवा करणु। सभिनी वेदनि ऐं शास्त्रनि जो तत्व इहो आहे जो मूं तव्हांखे ॿुधायो ऐं गृहस्थी थी रहण में सवाइ दुख जे सुख कॾहिं बि नथो मिले। जंग में वञी हरि जो भॼन करणु सभ खां उत्तम आहे। पहलाज जी इहा ॻाल्हि ॿुधी हिरण्यकश्यप कावड़जी चयो त ए महामूर्ख, तूं नथो ॼाणी त नारायण वराह जो अवतार वठी मुंहिंजे भाउ हिरणाक्ष खे मारियो हो, सो तूं मुंहिंजे दुश्मन जो नालो वठी उन जी वॾाई ऐं स्तुति करीं थो। तूं बेसम्झ छोकिरो आहीं, मुंहिंजो चयो नथो मञी, पर जॾहिं तूं वॾो थींदे तॾहिं ख़बर न आहे तुंहिंजी कहिड़ी हालत थींदी। ए पुट, पंहिंजो धर्म छॾे
ॿिए जो धर्म इख़्तियार करणु ऐं हिन ॿाराणी अवस्था में साधन संतनि जी संगत करणु चङी नथी थिए। तंहिं करे तूं साधन ऐं वैरागियनि जो चवणु न मञी पंहिंजे गुरूअ जे चवण मूजिबि परंदो कर। इहा ॻाल्हि ॿुधी पहलाज चयो त हे पिता, मां उन परमेश्वर खे नमस्कार करियां थो जंहिंजी माया सां तव्हीं पाण में ऐं ॿियनि में तफ़ावत सम्झी रहिया आहियो। सिवाइ परमेश्वर जी कृपा ऐं दया सां कंहिंखे बि ज्ञान नथो मिले। जेको शास्त्र पढ़ी पोइ बि परमेश्वर जी भक्ति नथो करे उन जो पढ़णु जायो आहे। इहे ज्ञान वारियूं ॻाल्हियूं ॿुधंदे ई हिरण्यकश्यप कावड़जी केतिरनि दैतनि खे सॾे चयो त विष्णु भॻवानु दैतनि जे कुल वास्ते कुंवारो आहे ऐं पहलाज उन कुंवारे जो मददगार आहे ऐं मुंहिंजो चवणु नथो मञे। उठ लंदो मुंहिंजे दुश्मन जो नालो वठी उन जी वॾाई करे थो। सियाणा चई चुका आहिनि त जंहिं उज़वे मां रोग पैदा थियण सां ॿियनि उज़वनि खे ख़राबी पहुचण जो अंदेशो हुजे तंहिं उज़वे खे ई वॾे छॾणु घुरिजे। तंहिं करे अहिड़े कुपात्र फुट खे मारणु उत्तम सम्झे तव्हांखे हुकुम थो ॾियां त वञी खेसि नास करियो। इहा ॻाल्हि ॿुधंदे ई दैत पहलाज खे ॿाहिरि गिले वठी आया ऐं तरार त्रिशूल गदा ऐं ॿियनि अनेक हथियारनि सां खेसि मारणु लॻा। पहलाज पंहिंजूं अखियूं बंदि करे हरीअ जे चरणनि में मन लॻाए माठ करे वेही रहियो। जॾहिं परमेश्वर जी कृपा सां कंहिं बि हथियार जे धक पहलाज जे बदन ते असरु न कयो तॾहिं दैतनि पहलाज खे जबल ते चाढ़े उतां खां हेठि फिटो कयो त बि उन जे बदन खे को धक न लॻो। वरी दैतनि तमामु घणियूं काठियूं गॾु करे पहलाज खे काठियुनि जे विच में विहारे बाहि ॾिनी। काठियूं त सभई ॿरी रख थी वयूं, लेकिन पहलाज जीअं जो तीअं नारायण जी जे ध्यान में मगन वेठो रहियो। इहा महिमा ॿुधी हिरण्यकश्यप पंहिंजे मन में चयो त वॾो अजब आहे जो पहलाज एतिरनि उपावन करण सां बि नथो मरे। हाणे अॻिते मुंहिंजी बि सांस दुश्मनी पकी थी ऐं उन खे ॾिसी नारायण जी संदसि रखिया करण लाइ ज़रूरु ईंदो ऐं इन सबबु मां उन खे मारे पंहिंजे भाउ हिरणाक्ष जो बदिलो वठंदसि। अहिड़ो वीचार करे हिरण्यकश्यप सुंडा ऐं मूर्ख खे चयो त मूं पहलाज खे घणी सेकत ॾिनी आहे। आईंदा हू तव्हांजी आज्ञा मूजिबि परंदो रहंदो। इहो ॿुधी पहलाज मन में ख़ुशि थी चयो त हाणे शाला जे छोकिरनि खे बि ज्ञान सेखारींदसि। जॾहिं हिरण्यकश्यप जी आज्ञा मूजिबि पहलाज खे गुरु स्कूल में वठी आयो तॾहिं उन पुछियसि त ए पहलाज, तोखे वन में वञी हरीअ जे भॼन करण बाबति कंहिं सेखारियो आहे या पंहिंजे मन मां तूं इहा ॻाल्हि चवीं थो? पहलाज चयो त गुरु जी, जेके माण्हू माया जी ऊंदाही खूह में पिया आहिनि ऐं परमेश्वर खां दूरि भॼनि था तिन खे ज्ञान प्राप्त नथो थिए, न कि हरीअ जी भक्ति थी मिलेनि। उन्हनि खे गॾे कुते ऐं ॿियनि जानवरनि समान सम्झणु घुरिजे। जेसि ताईं माण्हू संतनि ऐं महात्माउनि जे चरणनि ते पंहिंजो मथो नथो टेके, दिलो जान सां शेवा नथो करे या परमेश्वर जी कथा ऐं कीर्तन नथो ॿुधे, तेसि ताईं उनखे ज्ञान नथो मिले। सिवाइ परमेश्वर जी कृपा ऐं दया जे ज्ञान मिलणु ॾाढो मुश्किल आहे। मूं श्री कृष्ण महाराज जी दया सां ज्ञान मिलण सां इहा ॻाल्हि चई। सभई चयो जय श्री कृष्णा। इहा कथा ॿुधाए नारद मुनि चयो त हे युधिष्ठिर, सुंडा ऐं मूर्ख शुक्राचार्य जहिड़े महात्मा जे पुटनि ज्ञानी ऐं पंडित हुअण ते बि दैतनि जी संगत करण ऐं उन्हनि जे अनाज खाइण करे श्री नारायण जी जी महिमा। तंहिं करे सम्झणु घुरिजे त परमेश्वर जी माया ॾाढी प्रबल आहे। जेसि ताईं गुरु पाठशाला में वेठो हो तेसि ताईं पहलाज न कुछियो ऐं पंहिंजे मन में वीचार कयईं त जॾहिं गुरु ॿाहिरि वेंदो तॾहिं मां स्कूल जे सभिनी छोकिरनि खे ज्ञान सेखारींदसि। जॾहिं गुरु उतां उथी ॿाहिरि हलियो वियो तॾहिं पहलाज सभिनी छोकिरनि ॾांहुं निहारे वीचार कयो त असां बालकपण सबबा काम, क्रोध, लोभ ऐं मोह खां आजा आहियूं। तंहिं करे हिननि छोकिरनि खे हिन ॿाराणी अवस्था में ज्ञान सेखारिबो त जल्द असरु कंदो।
सभई चओ जय श्री हरि। एतिरी कथा ॿुधाए नारद जी राजा युधिष्ठिर खे चयो त जेकॾहिं को पुछे त पहलाज खे अहिड़े ज्ञान सेखारण जी कहिड़ी ज़रूरत हुई त उन जो जवाबु ही आहे त पहलाज जंहिंजे हृदय में दया ऐं धर्म हो तंहिं परोपकार करण लाइ ईअं चाहियो थिए त ही छोकिरा बि ज्ञान पाए मुंहिंजी संगत जो फ़ाइदो वठनि ऐं भवसागर खां पार लंघे वञनि। अहिड़ो वीचार करे पहलाज छोकिरनि खे पाण वटि सॾियो ऐं हू सभई हिन खे राजा जो पुटु सम्झी वटसि पहुता। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7हें स्कंद जो 5हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।